ऐं हिनखे तू हिम्मत ना भाई ते पहुंचणो आहे जल्दी नथी सघां। सपना सपना जे तू नथी हली सघे ख्वाहिश हा पूरी थी वई। असांजो ख्वाहिश मरण सां पूरो न थींदो, पंहिंजे प्यार जे मंज़िल पहुचण सां ई पूरो थींदो। हा सजन, अल्लाह से असांखे पंहिंजी प्यार जी मंज़िल ते पहुचाईंदो, पर हाणे काॾे वञूं? मुंहिंजो हिकु दोस्त आहे बशीर,
तो मुझे पर उन रात तो वने साजन तो के वठ अल्लाह अदा तुझो भाव वगैरह नहीं अकेलो मारो चाहे पियो यस अजी मां अकेलो आया तो समझे मां के मुंह दिखाण जड़ो न रहियो मुंह वट त पोइ तूं वञी शादी जूं तयारियूं कर मां इहा ई उमेद खणी आयो हुयो ना तू जो साचा जबान करे तो जो ले आया जा इज़राइल बणजी आया आहियूं थोड़ा असां जे तलाश में निकता आहियूं भला पर हा तव्हां मरण जे लाइ तयार खबर काए खाचन आहे दादन खे पीऊ मां के मारे हो जाबिर खान पी मां के जाबिर खान मारे वडो ना है सच्चाई हो जाबिर खान तो मुझे सुठो न है क्यों
जो पुष्ट बंधु आया तू ॻाल्हाए न बाबा